ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 8/8/2025। अॼु मिठा मिठा बाप-दादा चवनि था, मीठे मीठे ॿार सदा हिन ख़ुशी में रहो कि असां 84 जो चकर पूरो कयो। हाणे वञूं था पंहिंजे घर। बाक़ी थोरा ॾींहं ये करम भोग आहे। सदा हिन ख़ुशी में रहो कि असांजो 84 जो चकर पूरो थी वियो। हाणे वञूं था पंहिंजे घर। बाक़ी थोरा ॾींहं ये करम भोग आहे। प्रश्न: विक्रमाजीत थियण वारे ॿारनि खे विक्रमनि सां बचण लाइ कहिड़ी ॻाल्हि जो ॾाढो ध्यानु ॾियणो? उत्तरार्ज: सर्व विक्रमनि जी जड़ देह अभिमान आहे। हुन देह अभिमान में कॾहिं न अचो, ये ध्यानु रखो। सर्व विक्रमनि जी जो जड़ आहे देह अभिमान, हुन देह अभिमान में कॾहिं न अचो, ये ध्यानु रखिणो आहे। इन जे लाइ बार बार देह अभिमानी ठही बाप खे यादि करिणो। सुठे व बुरे जो फल ज़रूरु मिलंदो आहे। अंत में विवेक खाईंदो। सर्व विक्रमनि जी जड़ आहे देह अभिमान, हुन देह अभिमान में कॾहिं न अचो, ध्यानु रखिणो आहे। इन जे लाइ बार बार देही अभिमानी ठही बाप खे यादि करिणो। सुठे व बुरे जो फल ज़रूरु मिलंदो आहे। अतः अंत में विवेक खाईंदो। लेकिन हिन जन्म जे पापनि जे बोझ खे हल्को करण लाइ बाबा खे सभु कुझु सच सच ॿुधाइणो। ओम शांति। वॾे ते वॾी मंज़िल आहे यादि जी। ॾाढनि खे सिर्फ़ु ॿुधण जो शौक़ु आहे। ज्ञान खे सम्झणु त ॾाढो सहज आहे। 84 जे चकर खे सम्झणो आहे। सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। जास्ती कुझु आहे ई न। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, असां सभु सुदर्शन चक्रधारी आहियूं। सुदर्शन चक्र सां कोई जो गलो न काटंदा आहिनि। जीअं श्री कृष्ण जे लाइ ॾेखारियो आहे न, हाणे ये लक्ष्मी नारायण विष्णु जा 2 रूप आहिनि। छा उन्हनि खे सुदर्शन चक्र आहे? पोइ श्री कृष्ण खे छो चक्र ॾेखारियो अथनि? ये मैगज़ीन कढंदा आहिनि। हिकु मैगज़ीन कढंदा आहिनि जंहिंमें श्री कृष्ण जा अहिड़ा ॾाढा चित्र ॾेखारींदा आहिनि। बाप त अची करे तव्हांखे राजयोग सेखारींदो आहे, न कि चक्र सां असुरनि जो घात कंदा आहिनि। असुर उनखे चइबो आहे जंहिंजो आसुरी सुभाउ आहे। बाक़ी मनुष्य त मनुष्य ई आहे न। ईअं न सुदर्शन चक्र सां वेही सभिनि खे मारंदा आहिनि। भक्ति मार्ग में छा चित्र वेही ठाता आहिनि। रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। तव्हां ॿारनि खे हिन सृष्टि चक्र ऐं सॼे ड्रामा खे तव्हां ॼाणंदा आहियो। छो जी सभु एक्टर्स आहिनि न। तव्हां ॿारनि खे हिन सृष्टि चक्र ऐं सॼे ड्रामा खे ॼाणणो आहे। छो जी सभु एक्टर्स आहिनि। उहे हद जा एक्टर्स त ड्रामा खे ॼाणंदा आहिनि। इहो बेहद जो ड्रामो आहे। इन में डिटेल में न सम्झी सघंदा आहिनि। उहो त 2 घंटे जो ड्रामो हूंदो आहे। डिटेल में पार्ट ॼाणंदा आहिनि। इहे त 84 जन्मनि खे ॼाणणो हूंदो आहे न। मतिलबु हिन में असां इहे थोरी ॼाणे सघंदा आहियूं कहिड़े जन्म में असां छा ठाहींदासीं। हा, इहे पतो आहे भई सतयुग में ठीकु आहे असां देवी देवता ठाहींदासीं। पोइ तेतरा में क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। लेकिन डिटेल त न सम्झी सघंदा आहियूं न। बाबा की हर जन्म में छा ठाहींदासीं। बाबा सम्झायो आहे मां ब्रह्मा जे रथ में प्रवेश कंदो आहे। ब्रह्मा जी बि 84 जन्मनि जी कहानी खपे न। मनुष्य जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं अची न सघनि।
ये बि न सम्झंदा आहिनि कि 84 लख जन्म आहिनि या 84 जन्म आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हांजे 84 जन्मनि जी कहानी ॿुधायां थो तव्हांखे। 84 लख जन्म त हुजनि त केतिरा वर्ष ॿुधाइण में लॻी वञनि। तव्हां त सेकेंड में ॼाणे वेंदा आहियो इहे 84 जन्मनि जी कहानी आहे। असां 84 जो चकर कीअं लॻायो? 84 लख त सेकेंड में थोरी सम्झी सघंदा आहियूं। 84 लख जन्म त आहिनि। तव्हां ॿारनि खे बि ख़ुशी हुजणी खपे, असांजो 84 जो चकर पूरो थी वियो। हाणे असां घर वेंदासीं। बाक़ी थोरा ॾींहं आहिनि। इहे करम भोग विक्रम भस्म थी कर्मातीत अवस्था कीअं थी वञे, इन जे लाइ इहे युक्ति ॿुधाईंदा आहिनि। कर्मातीत अवस्था कीअं थिए इन जे लाइ युक्ति ॿुधाईंदा आहिनि। बाक़ी सम्झाईंदा आहिनि हिन जन्म में जो विक्रम कया उहो लिखी करे ॾियो त बोझ हल्को थी वेंदो। जन जन्मांतर जा विक्रम त कोई लिखी न सघनि। विक्रम त थींदा आया आहिनि सभिनि। जॾहिं खां रावण राज्य शुरू थियो त करम विक्रम थी पईंदा आहिनि। सत्य में करम अकरम थींदा आहिनि। भॻवान वाचे तव्हांखे करम अकरम विक्रम जी गति सम्झाइबी आहे। विक्रमाजीत जो संवत लक्ष्मी नारायण सां शुरू थींदो आहे। विक्रमाजीत जो संवत लक्ष्मी नारायण खां शुरू थींदो। सीढ़ी में ॾाढो क्लियर आहे। शास्त्रनि में कोई इहे ॻाल्हियूं न आहिनि। सूर्यवंशी चंद्रवंशी जो राज बि तव्हां ॿार सम्झियो आहे कि असां ई हुआसीं। विराट रूप जो चित्र बि ॾाढो मनाईंदा आहिनि, बठाईंदा आहिनि, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। बाबा बग़ैर कोई सम्झाए न सघे न। हिन ब्रह्मा जे मथां बि कोई आहे जंहिं हिन खे सेखारियो। अगरि कोई गुरू हुजे त हुन गुरू जो हिकु ई शिष्य त न थी सघंदो आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार तव्हांखे पतित खां पावन, पावन खां पतित थियणो ई आहे। इहे ड्रामा में नूंद आहे। अनेक बार ये चक्कर पास कयो, पास कंदा ई रहंदा। अनेक बार ये चक्कर पास कयो, पास कंदा ई रहंदा आहिनि। अनेक बार ये चक्कर पास कयो, पास कंदा ई रहंदा आहिनि। तव्हां आहियो ऑलराउंडर पाठधारी। आदि खां अंत ताईं पाठ ॿियो कोई जो न आहे। आदि खां अंत ताईं जो पाठ ॿियो कंहिंजो बि न आहे। है न। इहे बि ड्रामा में नूंद आहे। अनेक बार ये चक्कर पास कयो, पास कंदा ई रहंदा आहियूं। तव्हां आहियो ऑलराउंडर पाठधारी। आदि खां अंत ताईं पाठ ॿियो कोई जो न आहे। तव्हांखे ही बाबा सम्झाईंदा आहिनि। पोइ तव्हां इहे बि सम्झंदा आहियो कि ॿिए धर्म वारा फलाणे फलाणे समय ते ईंदा आहिनि। तव्हांजो त ऑलराउंडर पाठ आहे। क्रिश्चन जे लाइ त न चईंदासीं न कि सतयुग में हुयो, उहो त द्वापर में बि हेठि अची वेंदा आहिनि। इहे नॉलेज तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे। कंहिंखे सम्झाए बि सघंदा आहियो। ॿियो कोई सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो ई न आहे। रचयिता खे ई न ॼाणंदव त रचना खे कीअं ॼाणंदव। बाबा सम्झाईंदा आहिनि जो राइटेस्ट ॻाल्हि आहे उहो छुपाए करे एरोप्लेन में सभु जॻह किरायो। उहो पॉइंट्स अथवा टॉपिक वेही लिखणी खपे। ॿार चईंदा आहिनि कमु न आहे। ॿार चईंदा आहिनि बाबा कमु न आहे। बाबा चईंदा आहिनि इहा सर्विस त ॾाढी आहे। हिते एकांत में वेही इहे कमु करो। जो बि वॾी वॾी संस्थायूं आहिनि, गीता पाठशाला आदियूं आहिनि, उन्हनि सभिनि खे जगाइणो आहे, सभिनि खे संदेश ॾियणो आहे। इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। जो समझदार हूंदा उहो झटि सम्झंदा। ज़रूरु संगम ते ई नई दुनिया जी स्थापना, पुराणी दुनिया जो विनाश थींदो आहे।
सत्युग में पुरुषोत्तम मनुष्य होना है। हिते आहिनि आसरी सुभाउ वारा पतित मनुष्य। ये भी बाबा सम्झाईंदा आहिनि। कुंभ जो मेलो आदि जो लॻंदो आहे, ॾाढा मनुष्य वेंदा आहिनि सनानु करणु। छो सनानु करणु वेंदा आहिनि? पावन थियणु चाहींदा आहिनि न। त जाते ताते मनुष्य सनानु करणु वेंदा आहिनि, हुते वञी करे सर्विस करणी खपे। मनुष्यनि खे सम्झाइणो खपे इहे पाणी कोई पतित पावन न आहे। तव्हां वटि चित्र बि आहिनि। गीता पाठशाला में वञी करे इहे पर्चा बांटणा खपनि, है न। बाबा जी न कम से कम उन्हनि खे कुझु दिमाग़ में त अचे नॉलेज, है न। गीता पाठशाला में वञी करे इहे चित्र आदि सभु बांटणा खपनि कि पतित पावन केरु आहे, गीता जो भॻवानु केरु आहे। ॿार सर्विस मांगदा आहिनि न। ये वेही करे लिखो, गीता जो भॻवानु परमपिता परमात्मा शिव आहे न कि कृष्ण। पोइ उन्हनि जी बायोग्राफी जी वेही महिमा लिखो। शिव बाबा जी बायोग्राफी लिखो। पोइ आप ही वो जज कंदा। ये पॉइंट्स भी लिखणी आहे कि पतित पावन केरु। पोइ शिव और शंकर जो भेद भी ॾेखारिणो आहे। शिव अलॻि आहे, शंकर अलॻि आहे। ये भी बाबा सम्झायो आहे। कल्प 5000 वर्ष जो आहे। मनुष्य 84 जन्म वठंदा आहिनि, न कि 84 लख। इहे मुख्य ॻाल्हियूं शॉर्ट में लिखणी खपनि, जो एरोप्लेन सां बि किराए सघंदा आहियूं, सम्झाए बि सघंदा आहियूं। इहे जीअं गोलो आहे, हिन में क्लियर फलाने फलाने धर्म फलाने फलाने समय ते स्थापना थींदा आहे। त जो इहे गोलो बि हुजिणो खपे। इन करे मुख्य 12 चित्रनि जो कैलेंडर बि छपवाए सघंदा आहियो, जंहिंमें सॼो ज्ञान अची वञे ऐं सर्विस सहज थी सघे। ये चित्र बिल्कुलु ज़रूरी आहे। कहिड़ा चित्र ठाहिणा आहिनि, छा पॉइंट लिखणी खपे, इहे वेही लिखो। तव्हां गुप्त वेश में न पुराणी दुनिया खे परिवर्तन करो था न। अननोन वॉरियर्स आहे, ताकि कोई न ॼाणंदो आहे। बाबा भी गुप्त, नॉलेज भी गुप्त। इन जो कोई शास्त्र आदि ठहींदो न आहे। ॿिया धर्म स्थापकनि जे बाइबल आदि छपंदा आहिनि, जो पढ़ंदा ईंदा आहिनि। हर हिक जा छपंदा आहिनि। तव्हांजो पोइ भक्ति मार्ग में छपंदो आहे। हाणे न छपिणो आहे, छोकी हाणे त इहे शास्त्र आदि सभु ख़तमु थी विया आहिनि। हाणे तव्हांखे बुद्धि में सिर्फ़ु यादि करिणो आहे। बाबा वटि बि बुद्धि में ज्ञान आहे न। कोई शास्त्र आदि थोरी पढ़ंदा आहिनि, उहे त नॉलेजफुल आहिनि। नॉलेजफुल जो अर्थ पोइ मनुष्य सम्झंदा आहिनि कि सभिनि जे दिलनि खे ॼाणण वारो भॻवानु ॾिसंदा आहिनि, तॾहिं त कर्मनि जो फल ॾींदा आहिनि न। इहे चईंदा आहिनि माण्हू कि भॻवानु वेही ॾिसे थो, पर बाबा चईंदा आहिनि मां कोई थोरी पूरी दुनिया खे वेही ॾिसंदमि। बाबा चईंदा आहिनि कि त ड्रामा में नूंद आहे। ड्रामा में जो विक्रम कंदा आहिनि, उन्हनि खे सज़ा थींदी आहे। सुठे बुरे कर्मनि जो फल मिलंदो आहे न। सुठी लिखत त कोई आहे न। मनुष्य सम्झी सघंदा आहिनि सुठे बुरे कर्मनि जो फल त ज़रूरु मिलंदो। उन्हनि जी लिखत त कोई आहे न, उनजी लिखत त कोई आहे न। केरु थो लिखे? कोई लिखे थो? इहा आत्मा में फीड थींदो रहंदो। मनुष्य सम्झी सघंदा आहिनि ज़रूरु कर्मनि जो फल ॿिए जन्म में मिलंदो आहे। अंत घड़ी विवेक ॾाढो खाईंदो आहे। असां ईअं पाप कयो, इहे यादि ईंदो आहे। जीअं कर्म ओड़ो जन्म मिलंदो। जहिड़ो कर्म ओड़ो जन्म मिलंदो। हाणे तव्हां विक्रमाजीत ठहींदा आहियो।
हाणे तव्हां विक्रम जी ठाहींदा आहियो त कोई बि अहिड़ो विक्रम न करिणो आहे। वॾा वॾा विक्रम आहे देह अभिमान। बाबा बार बार चईंदा आहिनि देही अभिमानी ठही बाप खे यादि करो। पवित्र त रहणो ई आहे न। पवित्र त रहणो ई आहे। सभिनि खां वॾो पाप आहे काम कटारे हलाइणु। इहे ई आदि मध्य अंत दुख ॾियण वारो। इन करे सन्यासी बि चईंदा आहिनि इहे काकृष्ट समान सुख आहे। हुते दुख जो नाम न आहे, हिते दुख ई दुख आहे। इन करे सन्यासियुनि खे वैराग्य ईंदो आहे। सतयुग में दुख जो नाम ई न आहे, हिते त दुख ई दुख आहे। इन करे इन्हनि खे वैराग्य ईंदो आहे। परंतु उहो जंगल में हली वेंदा आहिनि। उन्हनि जो हद जो वैराग्य तव्हांजो बेह जो वैराग्य। इहा दुनिया ई छीछी आहे। सभु सम्झंदा आहिनि बाबा जी करे असांजा दुख हरे करे सुख ॾियो। सभु सम्झंदा आहिनि कि बाबा असांजो दुख हरे करे सुख ॾियो। बाप ई दुख हरता सुख करता आहिनि। बाबा ई दुख हरता सुख करता आहिनि। तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो नई दुनिया में न देवी देवताउनि जो राज्य हुयो। हुते कहिड़े बि प्रकार जो दुख न हुयो। जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त मनुष्य चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो। परंतु ईअं थोरी सम्झंदा आहिनि कि असां नर्क में आहियूं। जेसि ताईं मरियो असां जॾहिं मरूं तॾहिं स्वर्ग में वञूं। परंतु उहो बि स्वर्ग में वियो या न वियो, नर्क में आयो, कुझु बि सम्झंदा न आहिनि। तव्हां ॿार टे बाप जो राज बि सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो। ॿ बाप त सभु सम्झंदा आहिनि, लौकिक पारलौकिक ऐं इहे अलौकिक प्रजापिता ब्रह्मा। पोइ हिते संगम युग आहे, जो संगम युग ते असांखे मिलंदा आहिनि। ये प्रजापिता ब्रह्मा बाबा। ब्राह्मण बि खपनि। उहो ब्राह्मण कोई ब्रह्मा जी मुख वंशावली थोरी आहिनि। ॼाणंदा आहिनि ब्रह्मा हुयो, इन करे ब्राह्मण देवी देवता नम कंदा आहिनि। इहे न ॼाणंदा आहिनि कि कंहिंखे चईंदा आहिनि। केरु आहे ब्राह्मण? तव्हां पुरुषोत्तम संगम युगी ब्राह्मण आहियो न। उहो आहिनि कलयुगी। इहो आहे पुरुषोत्तम संगम युग। जॾहिं तव्हां मनुष्य खां देवता ठाहींदा आहियो, देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी, त तव्हां ॿारनि खे सभु पॉइंट्स धारण करणी आहे, पोइ सर्विस करणी आहे। पोइ सर्विस करणी आहे। पूजा करण व श्राद्ध खाइण ते ब्राह्मण माण्हू ईंदा आहिनि। उन्हनि सां बि तव्हां चिट चैट करे सघंदा आहियो। तव्हांखे सचो ब्राह्मण ठाहे सघंदा आहियूं। हा, सभई बादनि जो मास ईंदो आहे न, उन्हनि खे चओ सभई हुन मास में जॾहिं पितरनि खे खाराईंदा आहिनि त ब्राह्मणनि खे सॾु कराईंदा आहिनि न, त उन्हनि सां बि चिट चैट करो। उहो बि युक्ति सां करिणो खपे, न त चईंदा ब्रह्म कुमारियुनि वटि वञी करे सभु कुझु छॾे आयो। ईअं कुझु न करिणो आहे जंहिंमें नाराज़ थिए। युक्ति सां तव्हां ज्ञान ॾेई सघंदा आहियो। ज़रूरु ब्राह्मण माण्हू ईंदा तॾहिं त ज्ञान वठंदा न। हिन मास में तव्हां ब्राह्मणनि जी ॾाढी सर्विस करे सघंदा आहियो। तव्हां ब्राह्मण त प्रजापिता ब्रह्मा जी औलाद आहियो। ॿुधायो ब्राह्मण धर्म खे स्थापना कयो त उन्हनि जो बि कल्याण करे सघंदा आहियो घर वेठे। जीअं अमरनाथ जी यात्रा ते वेंदा आहिनि त उहे सिर्फ़ु लिखंदा आहिनि, लिखित सां एतिरा न सम्झंदा। हुते वेही सम्झाइणो खपे। असां तव्हांखे सची सची अमर कथा अमरनाथ जी कथा ॿुधायूं। अमरनाथ त हिक खे चइबो आहे न। अमरनाथ अवतार जो अमरपुरी स्थापना करे, उहो सतयुग आहे।
ईअं सर्विस करणी पए, हुते पैदल वञिणो पवंदो आहे। जो सुठा सुठा वॾा आदमी हूंदा आहिनि उन्हनि खे वञी करे सम्झाइणो। सन्यासियुनि खे बि तव्हां ज्ञान ॾेई सघंदा आहियो। तव्हां सॼी सृष्टि जे कल्याणकारी आहियो। सन्यासी खे बि तव्हां ज्ञान ॾेई सघंदा आहियो। तव्हां सॼी सृष्टि जा कल्याणकारी आहियो। श्रीमत ते असां विश्व जो कल्याण करूं था। बुद्धि में इहो नशो रहणो खपे। श्रीमत ते असां विश्व जो कल्याण कंदा आहियूं। पूरी विश्व जी सर्व आत्माऊं योनियुनि प्रकृति जो असां कल्याण कंदा आहियूं बाबा सां गॾु। त बुद्धि में इहो नशो रहणो खपे। अच्छा मीठे मीठे सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, जॾहिं एकांत व फुर्सत मिलंदी आहे त ज्ञान जी सुठी सुठी पॉइंट्स ते वीचार सागर मंथन करे लिखणो खपे। सभिनि खे संदेश पहुचणो व सभिनि जो कल्याण करण जी युक्ति रचणी खपे कि सभिनि खे संदेश कीअं पहुचे, सभिनि जो कल्याण कीअं थिए, ताकि जल्दी जल्दी ये कल की दुनिया ख़त्म थी सब परम धाम में हली वञनि, पोइ असां सत्युग में थियूं। ॿियो विक्रमनि सां बचण लाइ देही अभिमानी ठही बाप खे यादि करणु। विक्रमनि सां बचण लाइ देही अभिमानी ठही बाप खे यादि करणु। हाणे कोई बि विक्रम न करिणो आहे। हिन जन्म जे किए हुए विक्रम बाबा खे सभु कुझु सच सच ॿुधाइणो, ॿुधाए करे पोइ भुलिजी वञो। ईअं न बार बार उहो यादि ईंदा आहिनि। बसि हिकु बार ॿुधाए छॾियो, बसि ख़तमु। हाणे उन्हनि जी हाणे पतो बि न हुजणो खपे कि असांखां ईअं थियो बि हुयो या कीअं असां ईअं बुरो कयो हुयो, कुझु बि न यादि हुजे। या असांजो कयो उहो बि भुलिजी वञो, साम्हूं वारनि जो कयो उहो बि भुलिजी वञो। उन्हनि खे बि मुक्ति ॾेई छॾियो। वरदाना अटल भावी के ॼाणंदे हुए श्रेष्ठ कार्य के प्रत्यक्ष रूप ॾियण वारा सदा समर्थ ठहो। नयो श्रेष्ठ विश्व ठाहिण जी भावी अटल हूंदे हुए बि समर्थ भव जे वरदानी ॿार सिर्फ़ु कर्म ऐं फल जे पुरुषार्थ ऐं प्रारब्ध जे निमित्त ऐं निर्माण जे कर्म फिलॉसफी अनुसार निमित्त ई कार्य कंदा आहिनि। नयो श्रेष्ठ विश्व ठाहिण जी भावी अटल हूंदे हुए बि समर्थ भव जे वरदानी ॿार सिर्फ़ु कर्म ऐं फल पुरुषार्थ ऐं प्रारब्ध निमित्त ऐं निर्माण जी कर्म फिलॉसफी अनुसार निमित्त ठही कार्य कंदा आहिनि। दुनिया वारनि खे उमेद न ॾेखारे मिली आहे। तव्हां चईंदा आहे इहे कार्य त असां अनेक बार कयो आहे, हाणे बि थियल ई आहे। छो जी स्व परिवर्तन जे प्रत्यक्ष प्रमाण जे अॻियां ॿियो कोई प्रमाण जी आवश्यकता न आहे। मतिलबु कीअं चई सघंदा आहियूं, जीअं जीअं बाबा खे असां यादि कंदा आहियूं, ज्ञान योग कंदा आहियूं त असां में परिवर्तन थिए थो न। त ये प्रत्यक्ष प्रमाण साथ साथ परमात्मा कार्य सदा सफल आहे ई। त कोई चई न सघंदो तव्हां हेॾो करो था, स्वर्ग किथे आहियो। अरे असां बदिलूं था न। स्लोगन आहे चइण घटि करणु ज़्यादा। ये श्रेष्ठ लक्ष्य महान ठाहे ॾींदो आहे। चइणो घटि आहे, करणो ज़्यादा आहे। ये श्रेष्ठ लक्ष्य महान ठाहे ॾींदो। अव्यक्त इशारो सहज युग ठहिणो आहे त परमात्मा प्यार जे अनुभवी ठहो।
सेवा में व स्वयं जी चढ़ती कला में सफलता जो मुख्य आधार आहे हिकु बाप सां अटूट प्यार। बाप जी सिवाय भी कुछ दिखाए में न दे। संकल्प में भी बाबा, बोल में भी बाबा, कर्म में भी बाप सां गॾु। लेकिन लवलीन स्थिति में रही हिकु शब्द भी चईंदो त वो स्नेह जे बोल ॿियनि आत्माउनि खे भी स्नेह में बांधे छॾंदा। संकल्प में भी बाबा, बोल में भी बाबा, कर्म में भी बाप जो साथ। अहिड़ी लवलीन स्थिति में रही हिकु शब्द भी ॻाल्हाईंदा त वो स्नेह जे बोल ॿिए आत्मा खे भी स्नेह में बांधे छॾंदी। जंहिंजे संकल्प, बोल, कर्म में बाप जो साथ है। संकल्प में बाबा, बोल में बाबा, कर्म में बाप जो साथ। अहिड़ी लवलीन आत्मा जो हिकु बाबा शब्द ही जादू मंत्र जो कमु कंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।